सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। श्रीकृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः। श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। बोलिए श्याम सुंदर भगवान की जय। बोलो ग्यारस माता की जय। एकादशी विर्त जो फल हर महीने में 2 ग्यारसियूं ईंदियूं आहिनि। असांजे ऋषियुनि इन्हनि ॿिन्ही ॾींहंनि में अन्न खे छॾे फल आहार करण जो ॾाढो चङो नियम ठाहियो आहे। उन्हनि जो ख़ासि उपदेश इहो हो त पेट में जो रोज़ अन्न वञे थो, जठरा अग्नि जेका उन्हनि खे पचाए थी, तंहिंखे कुझु आराम ज़रूर मिलणु घुरिजे। इन्हीअ लाइ असांजे महात्माउनि हर महीने में 2 भेरा ग्यारस जो विर्त रखी भोजन बंदि निराहार जो नियम मुक़ररु कयो, जंहिं करे शरीर सदाई तंदुरुस्त ऐं निरोग चङो भलो रहे थो। भगवान श्री कृष्ण पंहिंजे पवित्र मुखारविंद सां ही वचन चया आहिनि त विर्त रखण सां मन जो मैल दूर थिए थो ऐं जन्म जन्म जा कयल पाप ईअं भस्म थी वञनि था जीअं बाहि में काठियूं जली भस्म थी वेंदियूं आहिनि। न रुगो एतिरो पर ईश्वर जो साक्षात दर्शन बि थिए थो। विर्त रखण जी विधि। विर्त रखण वारे खे घुर्जे त सुबुह सवेर उथी ॾंदण ऐं सनानु पाणी करे श्री विष्णु भगवान जो पूजन करे तिलक चाढ़े तुलसीअ जी माला गिचीअ में पाए अगरबत्ती या ॿी का सुगंधित धूप जलाए दीपक ॿारे भोग लॻाए तंहिंखां पोइ भॼन भाव सां हरि कीर्तन ऐं भगवान जी आरती करे सॼो ॾींहुं मन खे एकागर रखी कथा वार्ता में वक़्तु गुज़ारे। अधर्मी पाखंडी कुपात्र नास्तिक ऐं निंधणकनि नीचनि जो भुली बि संग न कजे। शांतीअ में रहिजे, पर जेकॾहिं ज़रूरी कार्जवश लाचार वञणो या ॻाल्हाइणो पवे त सुबुह सवेर सिज देवता जो दर्शन करे छॾिजे। रात बिरात थिए त हरिअ जा गुणानुवाद ॻाइजनि, जागरण कजे। उन्हनि जो बि वॾो महात्म आहे। 12 ॾींहं उथी नितनेम करण खां पोइ हिकु वेद पाठीअ खे खाराइजे या अतिथीअ खे भोजन कराइजे। कुझु सीधो सामान दान करे पोइ विर्त छोड़णु घुरिजे। जेको मनुष्य अहिड़ीअ तरह करे थो तंहिंखे यज्ञ जहिड़ो फल मिले थो। जेको मनुष्य फल आहार करे थो तंहिंखे विर्त जो फल मिले थो। 11 ॾींहं जेको बि दान कजे सो हमेशह सुपात्र ब्राह्मण ऐं घुर्ज वारे खे ॾियणु घुरिजे, छो त सुपात्र ब्राह्मण खे दान ॾियण करे मन घुरियो फल प्राप्त थींदो आहे। दान कंदड़ हिन लोक तोड़े परलोक में आनंद भोगींदा आहिनि। तंहिं करे दान ज़रूर करणु घुरिजे। कुपात्र खे दान ॾियणु ॼण त कलर ते ॿिज छटणु आहे। तंहिं करे सोचे समझी दान कजे। फल आहार करण महिल कूंडो भरे खाइजे, इहो वाजिब नाहे।
तमामु थोरो फल आहार कजे। न को पेड़ा, बर्फियूं, बादामियूं, रेवड़ियूं, किशमिश, ड्राखा आदिक ॻरा खाधा खाई पेट नक ताईं पूर करे पोइ बि चवे थो त भाई मूं अॼु विर्त रखियो आहे। जेसी ताईं पंहिंजे ऋषियुनि मुनियुनि जे रीत मूजिबि आचार वहिंवार न कबो तेसी ताईं असांजो देश उन्नतीअ जे ॾाके ते चढ़ी न सघंदो। तंहिं करे भारत जे हर हिकु नर नारीअ खे इहो 11 जो विर्त श्रद्धा ऐं प्रेम पूर्वक रखी सुर्ग ॾांहुं वञण जो पहिरियों ॾाको ज़रूरु ठाहिणु खपे। 11 जो असुलु मतिलबु आहे 5 ज्ञान इंद्रियूं ऐं 5 कर्म इंद्रियूं उन्हनि खे पंहिंजे वस में रखणु। मन ॾाढो चंचल आहे, उन्हीअ खे वस करणु का सवली ॻाल्हि नाहे। 11 विर्त रखण करे मन पवित्र थिए थो, मनुष्य जा ख़्याल सुधरनि था ऐं इंद्रियूं शुद्ध थियनि थियूं। धर्मात्मा मनुष्य खे घुर्जे त कृष्ण पक्ष ऐं शुक्ल पक्ष जे ॿिन्ही 11 में भेद भावना न रखे। अचो त हाणे 11 जी कथा ॿुधूं। वरूथनी 11 श्री पद्म पुराण जे उत्तराखंड सुफ़े 660 में युधिष्ठिर भगवान श्री कृष्ण जन खां पुछनि था त हे मधुसूदन, हाणे कृपा करे ॿुधायो त वैसाख महीने जे कृष्ण पक्ष में कहिड़ी 11 थींदी आहे। योगेश्वर भगवान श्री कृष्ण चवण लगा त हे युधिष्ठिर, हीअ 11 वैसाख महीने जे कृष्ण पक्ष जी एकादशी तिथीअ ते थींदी आहे, जेका सभिनी पापनि खे नाश करण वारी वरूथनी 11 नाले सां मशहूर आहे। 6000 वरहनि ताईं तपस्या करण करे मनुष्य खे जो फल मिलंदो आहे, उहो फल हिन 11 जे विर्त रखण सां हासिल थींदो आहे। कुरुक्षेत्र में सिज ग्रहण जे वक़्तु हिक पासे सोन विझी तुलादान करण करे जेतिरो फल मिलंदो आहे, ओतिरो ई फल वरूथनी 11 जे विर्त रखण सां मिलंदो आहे। हिक भेरे महाराज युधिष्ठिर भगवान श्री कृष्ण खां पुछण लॻो त हे जनार्दन, कृपा करे वरूथनी 11 जे विर्त जो फल ॿुधायो। भगवान श्री कृष्ण चयो त हे युधिष्ठिर, हिन विर्त जे रखण करे धर्म, अर्थ, काम ऐं मोख इहे 4 पदार्थ प्राप्त थियनि था। आहार विहार, सुम्हण ऐं जागण विधिय पूर्वक करण करे ऐं स्त्री प्रसंग, कूड़ कपट, छल बल, झूठे भोजन खां पासो करण करे को बि शारीरिक रोग वेझो नथो अचे। हिन विर्त जे रखण करे राजा मानधाता सुर्ग खे प्राप्त थियो। धुंधमार आदिक घणेई राजा वरूथनी 11 जो विर्त रखी मोक्ष खे प्राप्त थिया आहिनि। जेको फल 10,000 साल ताईं तपस्या करण करे मिलंदो आहे, उहो ई फल श्री वरूथनी 11 जे विर्त रखण करे मनुष्य खे प्राप्त थिए थो। हे राजन, घोड़े जे दान खां वधीक हाथीअ जो दान करणु आहे, उन खां बि वधीक भूमि दान जो फल आहे, ऐं भूमि दान खां वधीक तिल दान, ऐं तिल दान खां वधीक स्वर्ण दान, स्वर्ण दान खां वधीक अन्न जो दान आहे। छो जो देवता, पितर ऐं मनुष्य खे अन्न मां ई तृप्ति मिलंदी आहे। विद्वाननि कन्यादान ऐं गौदान खे इन्हनि दाननि खां वधीक चयो आहे। विद्यादान जो बि वॾो महत्व आहे। इन्हनि सभिनी दाननि जो फल फ़क़ति श्री वरूथनी 11 जे विर्त रखण करे जीव खे मिले थो। जेके मनुष्य पंहिंजी कन्या जे कमायल धन मां पंहिंजी जीविका हलाइनि था, उन्हनि जे पुण्यनि जी हानि थिए थी, ऐं पुण्यनि जे ख़तमु थियण ते उन्हनि खे नरक जा दुख ॾिसणा पवनि था। इन करे संतनि चयो आहे त कंहिं बि रूप में कन्या माना धीअ खां धन न वठणु घुर्जे, पर जेको मनुष्य पंहिंजी शक्ति अनुसार कन्या खे आभूषण आदिक माना सघ अनुसार तिल फुल ॾेई कन्यादान करे थो, उन जे पुण्य खे चित्रगुप्त भी ॿुधाइण में समर्थ न आहिनि। हे राजन, जेको मनुष्य श्री वरूथनी 11 जो विर्त रखी जागिरतो करे श्री हरि भगवान जो भजन कथा कीर्तन करे थो, वो सभिनी पापन खां मुक्त थी परम गतिय खे पाए थो। यमराज खां ॾकण वारनि खे त ही विर्त जरूर रखणु घुर्जे। हे राजन, जेको प्रेमी
हीअ ग्यारस जी कथा प्रेम सां पढ़ंदो या ॿुधंदो उन खे 1000 गऊ दान करण जो फल प्राप्त थींदो ऐं सभिनी पापनि खां छुटी विष्णु लोक में वासो कंदो। बोलो श्री ग्यारस माता की जय, श्याम सुंदर भगवान की जय। अचो त हाणे मिली करे आरती कयूं। ओम जय ग्यारस माता मैया, जय ग्यारस माता। जेको तुझो विरत रखे थो, जेको तुझो विरत रखे थो, फल उन सब पाता। ओम जय ग्यारस माता। श्रद्धा रखी जो तोखे मनाए, प्रसन्न थिए दाता मैया, प्रसन्न थिए दाता। तन मन जा दुख दूर करे सब, तन मन जा दुख दूर करे सब, चित चरणन लाता। ओम जय ग्यारस माता। पर उपकारी सदा प्यारी, गुण वेदन गाता मैया, गुण वेदन गाता। कृपा करे तू भगतन साथी, कृपा करे तू भगतन साथी, पंहिंजा गंढी नाता। ओम जय ग्यारस माता। जय जय तुझी ओटवतिया, मेटी जम खाता मैया, मेटी जम खाता। लोक तोड़े पर लोक बिन्ही में, लोक तोड़े पर लोक बिन्ही में, तू विधाता। ओम जय ग्यारस माता। कथा बुद्धि जो ध्यान धरे तो, वञे रंग राता मैया, वञे रंग राता। दासु दासी शरण में आयो, दासु दासी शरण में आयो, सफल कजाए यात्रा। ओम जय ग्यारस माता। ओम जय ग्यारस माता मैया, जय ग्यारस माता। जेको तुझो विरत रखे तो, जेको तुझो विरत रखे तो, फल उन सब पाता। ओम जय ग्यारस माता। बोलो श्री ग्यारस माता की जय, श्याम सुंदर भगवान की जय। परिकल्पना ऐं तैयार कंदड़ साईं मुरलीधर उदासी, रायपुर छत्तीसगढ़। स्वर ऐं संगीत साईं गुरमुखदास, सिंधु वाणी स्टूडियो, इंदौर, मध्य प्रदेश।